बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद म्यूनसिपल कमेटी में करोड़े रुपयनि जी करप्शन ऐं नाक़िस तरक़ियाती कमनि जी शिकायत ते नैब सखर जी टीम डेप्यूटी डायरेक्टर मोहम्मद आसिम ख़ान जी सरबराही में म्यूनसिपल कमेटी पहुती। नैब जी टीम सीएमओ नसरुल्लाह सरकी खां ऑफिस में 1 कलाक ताईं कमनि बाबति पुछाणो कयो ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि जे रिकॉर्ड जी छंड-छाण कई। नैब अमलदारनि म्यूनसिपल अंदरि क़ाइमु थियल गाॾियुनि जे लाइ ठाहियल शेड जो मुआइनो कयो ऐं माप वरिती। नैब टीम चीफ म्यूनसिपल ऑफिसर नसरुल्लाह सरकी सां गॾिजी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती कमनि जो मुआइनो पिणु कयो। नैब टीम जे सरबराह डेप्यूटी डायरेक्टर मोहम्मद आसिम ख़ान जो चवणु हो त जनरल शिकायतुनि ते जैकबाबाद पहुता आहियूं। म्यूनसिपल कमेटी में करप्शन जे हवाले सां जांच कई पई वञे, जॾहिं त जांच मुकमल करण बाद वधीक तफ़सील ॿुधायो वेंदो। बहादुरपुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे यूसी काउंसलर मीर हसन बहराणी पारां बाअसर असलम बुलेदी तरफ़ां जाइ विकिरो करण बाद पैसा ॾियण खां इनकार करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। यूसी काउंसलर जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असलम बुलेदी ठगी करे मुंहिंजी जाइ विकिरो करे वियो ऐं हाणे रक़म बि अदा न पियो करे। सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जकराणी खे अपील थो करियां त बाअसर शख़्स असलम बुलेदी खां रक़म वठराए ॾिनी वञे। बनवाकिल में 2 मुख़्तलिफ़ हंधनि तां 2 लाश हथ। इलाइक़े वासियुनि दादलो रेलवे फाटक भरिसां तलाउ में लाश ॾिसी पुलिस खे इत्तला कयो। पुलिस पहुची लाश तालका अस्पताल मुंतक़िल कयो, जंहिंजी राजू चाचड़ तौरु सुञाणप कई वई आहे। संदसि वारिसनि मूजिबि पीरसन जो दमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो ऐं 2 ॾींहंनि खां लापता हो, जॾहिं त ॿियो लाश कैंट थाणे जी हद मां मिलियो आहे, जंहिंजी सुञाणप ग़रीबाबाद वासी मुमताज़ चाचड़ तौरु कई वई आहे। संदसि वारिसनि जो चवणु हो त नौजवान जो दमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो, जंहिंजो लाड़काणे खां इलाज बि हलंदड़ हो। हाला में बस स्टॉप वारे इलाइक़े वासियुनि जो गुज़िरियल 8 ॾींहंनि खां सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन क़ौमी शाहराह ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। हाला पुलिस पारां मुज़ाहिरीन खे रोड खोलण लाइ मिंथूं। SDO हेस्को पारां जल्द ट्रांसफार्मर तब्दील करण जी ख़ातिरी कराइण बाद मुज़ाहिरीन रोड खोले छॾियो। शाहदाद कोट जे सरकारी अस्पताल में सहूलतनि जी खोट ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां 3 ॾींहंनि वारी बुख हड़ताल शुरू कई वई आहे, जंहिंजी अॻवानी तालका सदर कामरेड ज़ाहिद मक्सी, फारूक सूमरो, इमरान ख़ुश्क ऐं ॿिया करे रहिया आहिनि। अॻवाननि जो चवणु हो त तालका अस्पताल में दवाउनि जी खोट समेत माहिर डॉक्टरनि जी बि खोट आहे। अस्पताल लाइ ईंदड़ बजट हड़प कई थी वञे। अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ 3 ॾींहं बुख हड़ताल कई वेंदी। नवाब वली मोहम्मद में ॻोठ साबुन राहो जी लाखो बिरादरी जी औरतनि मुस्मात पोढ़ी लाखो, मुस्मात बेनज़ीर लाखो ऐं मुस्मात अरबेली लाखो पारां नवाब वली मोहम्मद पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। औरतुनि जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं राहू बिरादरी जे कुझु माण्हुनि असांजे घर ते हमिलो करे अब्दुल नबी लाखो ऐं मुस्मात ख़दीजा लाखो खे ज़ख़्मी करे छॾियो। फरियाद करण बावजूदि पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। जवाबदारनि जी धुर बणियल SHO नवाब वली मोहम्मद ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। बोज़दारवाड़ा में ॻोठ यार मोहम्मद शीनू वासी शेर मोहम्मद शंबाणी बोज़दार वॾा थाणे जे पुलिस अहलकार शाहिद रिंद ख़िलाफ़ ॾाहियो आहे त पुलिस अहलकार शाहिद रिंद बिना कंहिं जवाज़ जे असांजे घरनि में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद कयो ऐं मुमताज़ शंबाणी खे गिरफ़्तार करे खणी वियो ऐं इल्ज़ाम लॻायो त असांजे घर में गैर क़ानूनी हथियार आहिनि, पर 1 लाइसेंस वारी बंदूक खां सवाइ खेसि कुझु बि हथ न आयो। पुलिस अहलकार असांजे नौजवान खे गुम करे छॾियो आहे। SSP वाक़े जो नोटिस वठे ऐं नौजवान खे आज़ादु कयो वञे। जमायत उलमा इस्लाम फ़े सिंध जे अॻवान मौलाना आज़म जहांगीरी ऐं मरकज़ी नाइब सालार सलीम सिंधी चयो आहे त मुल्क नाज़ुक हालात खां गुज़री रहियो आहे। नाअहल हुक्मराननि मईशत तबाह करे छॾी आहे। अवाम आपघात करण ते मजबूर आहे। समूरे मामले जो हल रुगो माइनस इमरान न आहे, पर माइनस ऑल आहे। मौलाना फज़लुर रहमान ऐं आसिफ अली ज़रदारी विच में थियल ॻाल्हि ॿोल दौरान 18वीं तरमीम वारे मसइले ते ख़्यालनि जी ॾे वठि थी ऐं असीं हर हाल में 18वीं तरमीम जो दिफ़ा कंदासीं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुननि मटियारी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। ही हुई हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।